खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। का त्यौहार है, खुशियों का त्यौहार है। कल पूजा पाठ करेंगे मंदिरों में, घरों में, दुकानों में, मुल्क के लिए दुआ करेंगे। और हमारा ये कहना है कि गरीब जो जिसको राशन वगैरह लेके देना है, कोई उसकी मदद करे, वो भी घर में दिवाली कर सके, पटाखे जड़बिड़ी जला सके। और कुछ भी नहीं है, थोड़ा सा हाथ देने से उनको कुछ आसरा मिल जाएगा। और मंदिर में कल पूजा पाठ होगी, मुल्क के लिए दुआ होगी, और सब साथ मिलकर खुशियाँ बांटेंगे। आतिशबाजी में ये है कि आतिशबाजी करो, हल्की फुल्की करो, किसी को नुकसान नहीं होना चाहिए। और कुछ भी नहीं नुकसान, बड़े बम में फटाके बच्चे भी डरते हैं, किसी को लग जाती है वो भी नुकसान होता है। छोटी होगी, छोटे छोटे तारे वगैरह होते हैं, वो बच्चों की खुशियों में बांटे। दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। दिवाली जे बारे में असीं इहा मैसेज ॾींदासीं सभिनि भाइरनि खे त जेका दिवाली जो त्यौहार आहे, असांजी ख़ुशी जो त्यौहार आहे। हिन में ग़रीबनि जो वॾो ख़्यालु रखियो वञे, ग़रीबनि जे ॿारनि खे फटाका पिया ॾिना वञनि, उन्हनि खे कपिड़ा ॾिना वञनि। ऐं ॿियो ओवरऑल जेका बि आतिशबाज़ी वग़ैरह थिए त पंहिंजे ध्यान सां ॿार खे, कंहिंखे पाड़े खे परेशान न थिए। बाक़ी इहे त हर ॻाल्हि में ग़रीबनि सां उन्हनि सां हमदर्दी में रखो, छो त ख़ुशी जो त्यौहार आहे। उन हवाले खां असांजी इहे पैगाम आहे। दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। हिंदू ऐं मुसलमान भाइयुनि खे सभिनी खे ॾियारी वाधायूं हुजनि असांजी तरफ़ां। असांजो मज़हब, असांजी ख़ुशी वारी श्री रामचंद्र जो बनवास कटे आयो, उनजी ख़ुशी में असीं हीअ ॾियारी असीं मल्हाईंदा आहियूं। जंहिंमें आउं चवंदुसि त भई फटाका वग़ैरह भले तव्हां ॿारो, पर इन खां बहितरु आहे कंहिंजे अंग ते कपिड़ो कोन्हे, कंहिंजे पेर में जुती कोन्हे, उनखे कपिड़ो ऐं जुती रसायो, बहितरु रहंदो। उन घर में राशन वग़ैरह रसायो, ख़र्चु थींदो रहे, पर इहो तमामु सुठो आहे, धर्म जो कमु आहे सभिनी खां। ऐं आतिशबाज़ी वग़ैरह फटाका वग़ैरह ॿारो था, उन में महिरबानी करे तव्हां एहतियात करो त कंहिंजे घर जो नुक़सानु न थिए। ॿी त असीं लक्ष्मी माता खां दुआ कंदासीं, पाकिस्तान जी सलामती लाइ दुआ घुरंदासीं। ऐं सभिनी खे आउं चवां थो त पाकिस्तान जी दुआ घुरो, पाकिस्तान जेको आहे आज़ादु ऐं आबाद रहे। पाकिस्तान जिंदाबाद, ॾियारी वाधायूं। दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। ॾियारी हिकिड़ो ख़ुशियुनि जो त्यौहार आहे। असां इहो ई चाहींदासीं, असांजी पूरी बिरादरी खे इहो ई चवंदासीं त घटि में घटि पंहिंजे पाण ते घटि ख़र्चु करे ग़रीबनि खे वधि में वधि उन में ख़ुशी में शरीक करियो। उन्हनि खे सीधो सामान थियो, फटाका जेके नॉर्मल पाण घटि ॿारियो, उन्हनि खे बि ॾियो त कुझु हू बि पंहिंजी ख़ुशियुनि में शरीक थियनि, पाण वांगुरु ख़ुशियूं मल्हाए सघनि। हू ग़रीब माण्हू आहिनि, हू साल में हिकिड़ो दफ़ो इहो ख़ुशियुनि जो मौक़ो अचे थो ऐं हू पाण सां गॾु हुजनि त उहो सुठी ॻाल्हि आहे तमामु। दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। इहो आहे त इहो ख़ुशियुनि जो त्यौहार आहे। ऐं जेको आहे जीअं हिकिड़ी जोत आहे उहा ॿरंदी आहे, त रोशनी जेका उहा सभिनी खे हिकु जहिड़ी ॾींदी आहे। त असांखे सभिनी सां गॾु जेको ख़ुशियूं हिकु जहिड़ियूं मल्हाइणु खपनि। ऐं ॾियारी जीअं असीं सेलिब्रेट कंदा आहियूं, रावण जो जेको आहे मृत्यु थी हुई, इन जे करे सेलिब्रेट कंदा आहियूं। त असल में मृत्यु जेको आहे उहा असांजे अंदरि जो रावण जेको हुनजी मृत्यु थिए, तॾहिं इहा सभु खां वॾी ख़ुशी हूंदी आहे असां लाइ। आतिशबाज़ी जेके फटाका वग़ैरह ॿरंदा आहिनि, इन्हनि सां एतिरी ख़ुशी न थींदी आहे। असल में जेको असांजो मेन कॉन्सेप्ट हूंदो आहे ॾीओ, रोशनी जेका आहे न, घर खे असीं रोशन कंदा आहियूं, असीं घर जी सफ़ाई वग़ैरह कंदा आहियूं, पोइ उन जे लाइ कंदा आहियूं। त सफ़ाई सां जेको आहे उहा बरकत बि थींदी आहे। सफ़ाई इस्लाम में बि चवंदा सफ़ाई निसफ़ ईमान आहे। त असां बि जेको आहे इन कॉन्सेप्ट ते यकीन रखूं था त सफ़ाई सां ई बरकत थींदी आहे। जिते मेल मिटी हूंदी आहे उते बरकत न हूंदी आहे, जिते बदबू हूंदी आहे उते माण्हू वेहण ई पसंदि न कंदो, जिते ख़ुशबू हूंदी आहे त हर को माण्हू वेहण पसंदि कंदो आहे। त दिवाली हवाले सां हर को पंहिंजी सफ़ाइयूं वग़ैरह बि कंदो आहे। ऐं ॾीओ जेको आहे उहो असीं रोशन कंदा आहियूं। उन ख़ुशी माना ज़ाहिर करण जे लाइ त असांजी रोशनी हिकु आहे। उनजे लाइ काफ़ी सारियूं वेलफेयर्स आहिनि खिपरो में, जेके आहिनि अॼु जेको आहे हिन साल में असां नोट कयो आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके वेलफेयर आहिनि उहे न हेल जेको आहे न ख़रीदारी ते ज़ोर घटि ॾिनो आहे, ऐं दान परात ते जेको आहे ज़ोर वधीक ॾिनो आहे।
दिवाली आई है खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे आई दिवाली प्यारे। अपनी हिंदू भारण खे ऐं पूरी दुनिया के हिंदू भाइरनि खे, दोस्तनि खे, यारनि खे, सभिनी खे दिलि जी गहराइनि सां दीपावली जूं लख लख वाधायूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।